मशहूर भारतीय अदाकारा ऐं बिग बॉस सीज़न 13 जी उम्मीदवार शहनाज़ गिल जे वालिद संतोष सिंह सोखी गिल खे क़त्ल जूं धमकियूं मिलियूं आहिनि। भारतीय मीडिया जे रिपोर्टनि मूजिबि शहनाज़ गिल जे वालिद खे टेलीफ़ोन ते क़त्ल जूं धमकियूं मिलियूं आहिनि। धमकियूं ॾियण वारे जी सुञाणप हेल ताईं न थी सघी आहे। शहनाज़ गिल जे वालिद एसएसपी अमृतसर पुलिस खे दरख़्वास्त जमा कराई आहे, जंहिं में इन्हनि मौक़िफ़ इख़्तियार कयो त इन्हनि खे मुसलसल धमकीआमेज़ फ़ोन पिया अचनि। उन्हनि ॿुधायो त धमकी ॾियण वारो शख़्स पंहिंजो नालो हैप्पी ॿुधाईंदो आहे ऐं चवे थो त दीवाली खां पहिरीं तोखे क़त्ल करे छॾींदुसि। शहनाज़ गिल जे वालिद मीडिया खे वधीक ॿुधायो त केतिरनि ई हिंदुनि इदारनि सां जुड़ियल आहियां। मुमकिन आहे त मूंखे इन करे ई धमकियूं मिली रहियूं आहिनि। इन्हनि पुलिस ते जांच करण ते ज़ोर भरींदे चयो त अगरि ईअं नथो थिए त हू जल्द पंजाब जी रियासत छॾे कंहिं ॿिए हंधि हलिया वेंदा। यादि रहे त इन खां अॻु डिसंबर 2021 में बि शहनाज़ गिल जे वालिद ते ॿिनि माण्हुनि क़ातिलाणो हमिलो कयो, जंहिं में उहे बची विया हुआ।